कमनि में आहियो, मुश्किल घड़ियुनि में आहियो, पर उन मुश्किल घड़ियुनि में तव्हीं रुगो ताड़ियूं वॼाईंदव, असीं रुगो 15-20 ॾींहं तव्हां सां मिलंदासीं ऐं पोइ इलेक्शन जो ॾींहुं ईंदो ऐं ॿाहिरां तव्हांजे घर जे हिकिड़ी डाटसन अची बीहंदी, उन डाटसन में गानो पियो वॼंदो, बिजा तीर बिजा, ऐं हिकिड़ी देग भत जी रखी हूंदी ऐं को चरियो खरियो गंजो मथियो करियो, मथे ते तीर ठाहियो, शहर में डोड़ंदो पियो ऐं वेठे वेठे नारो हणंदो, जीअं भुटो, ऐं पोइ डाटसन जे पोयां पाण सभु निकिरंदासीं, उन गंजे सां गॾु ताड़ियूं वॼाईंदा, चरियो जेको हूंदो MNA तव्हांजे अङण ते हली ईंदो, चवंदो बाबा मूंखे न ॾिस, शहीदनि जे ख़ानदान खे ॾिस, ऐं पोइ तव्हांखे विसरी वेंदो त तव्हांजा बच्चा बेरोज़गार आहिनि, तव्हांजे भाउरनि खे रफ़ीक खोसे वांगुरु अगवा करायो वियो, 3 सहाफ़ी मीरपुर ख़ास डिवीजन जा क़तल थी विया, सांगड़ ज़िले लाइ बजट में कुझु कोन रखियो वियो, अस्पताल में दवाऊं कोन्हनि, औरतुनि लाइ व्यम घर कोन्हनि, ॿारनि लाइ स्कूल कोन्हनि, अटो महांगो थी वियो, कणक महांगी थी वई, रोज़गार आई कोन्हे, पेट्रोल महांगो थी वियो, बिजली महांगी थी वई, लोड शेडिंग आहे, सॼी राति तड़पो था बिजली न हुअण जे करे। उहे सॼा 4-5 सालनि जा ॾुख ॾिसारे छॾींदो ऐं उन घड़ी जॾहिं उहो वॾेरो हली ईंदो, को सैयद, को पीपलो, को लीगलो, को दहशतगर्दनि जो यार, को गदारनि जो यार, को गादी नशीननि जो माइट, को गदार वॾेरनि जो हमनवा, को कमदार जो दोस्त, को SHO जो ऐं DPO जो पुछ लटकाऊ, के EDO ऐं DCO जो यार, के टकनि ते विकाणल मास्टर ऐं EDO जो को माइट, पोइ तव्हांखे डाटसन में बकरियुनि जे धण वांगुरु या जीअं मेंह विझी बि आहे या बकरी डाटसन में चाढ़बी आहे, पोयां रसी ॿधी छॾिबी आहे त बकरी या मेंह किरी न पए, तीअं तव्हीं ॿधा वेठा हूंदव ऐं वेंदव पोलिंग स्टेशन ते, उते ठपे पे ठपा, तीर पे ठपा हणंदव, या ॿुधायो त तव्हीं चवंदो जेको वॾेरो ईंदो उनखे चवंदो त तूं असांजो यार आहीं, या चवंदो वॾेरा गेट आउट, छा चवंदो, छा चवंदो, एविडेंस खे छा चवंदो, वज़ीरनि खे छा चवंदो, नाज़रनि खे छा चवंदो, EDOs खे छा चवंदो, गदारनि खे छा चवंदो, दहशतगर्दनि खे छा चवंदो, पीपलनि खे छा चवंदो, लीगलनि खे छा चवंदो। इहो आहे जवाब संत जे ॿारनि जो, गेट आउट, गेट आउट, गेट आउट। इहो आहे संत जे ॿारनि जो जवाब। ॿुधी छॾियो वॾेरो, गदारो, टकनि ते विकाणलो, दुश्मन जा एजेंट हो, ही माण्हू नौकरी ऐं रोज़गार जी पर्ची ते आयल कोन्हनि, ही नौजवान तहरीक जा कारकुन, ही SST जा कारकुन, ही आवामी तहरीक जी सीनियर क़यादत, ही अब्दुल कादिर रांटो, ही गुलहसन कीड़ानो जिन ज़िंदगियूं ॾेई छॾियूं, ही सांगड़ जा अज़ीज़ साथी, दोस्त अली वारा, लतीफ़ वारा, आलिम वारा, अली नवाज़ वारा, ही नौजवान, ही SST, ही भेनरूं, ही ST SC जा अॻवान, ही के पर्चियुनि वारा कोन्हनि, न हिननि खे वॾेरनि जे रोज़गार जी पर्ची आहे, न उन्हनि वटि का जन्नत जी पर्ची आहे मुल्ह जी ॾिनल। मुल्हा जन्नत जी पर्ची ॾींदा आहिनि न, वञ धमाको करे अच, तूं जन्नत में हलियो वेंदे, धमाको कर तूं जन्नत में वेंदे, ऐं वरी जिन खे तूं मारींदे से बि जन्नत में वेंदा, छाकाणि उहे बेगुनाह आहिनि। ॾिसो केॾी वॾी थियरी आहे। तूं जो वञी GPO चौक ते, मनावा ते, कराची में, हैदराबाद में, शहदादपुर में बम जो धमाको कंदे तूं त वेंदे जन्नत में, ऐं जेके 300-400 माण्हू हुते मरंदा से छाकाणि त बेगुनाह आहिनि, मासूम आहिनि, से बि वेंदा जन्नत में। पोइ तूं जीअं जन्नत पुॼंदे उहे 300-400 माण्हू हार खणी बीठा हूंदा, चवंदा अदा वॾी महिरबानी, लख थोरा, तो असांखे दुनिया जे आज़ारनि मां कढायो।
तोखे भाकुर में जले खणी वेंदा हाणे जन्नत जी पर्ची ॿी पीपलनि जी नौकरीअ जी पर्ची रोज़गार जी पर्ची सिलाई मशीन जी गिह जे दॿे जी तव्हांखे ख़बर आहे स्कूल में ॿारनि लाइ जेको खीर ॾींदा आहिनि उहो बि खाए वञनि स्कूल में ॿारनि लाइ खीर मिलंदो आहे न उहे पीपला वॾेरा MNA MP वज़ीर मशीर खाए वञनि उहा पर्ची बि कान्हे हिकिड़ी वरी टी पर्ची हूंदी आहे उहा टी पर्ची कहिड़ी हूंदी आहे गुंडनि ऐं भताखोरनि जी पर्ची लैंड माफिया जी पर्ची कब्ज़ा खोरनि जी पर्ची नालो सिंध जो कमु भतो वठणु बाबा सिंध जे हक़नि ते का सौदेबाज़ी न थींदी दुकानदार 2000 रुपया भतो ॾेई छॾ सिंध लाइ अज़ीम जंग जारी रखे वेठो आहियां बाबा हणो हिन प्लाट ते झंडो क़ौमी हक़नि लाइ जंग जारी रहंदी कयो हिन भेण जो सिंध यूनिवर्सिटी ऐं मारवी हासिल ऐं ज़ेबुनिसा ते मोटरसाइकिल ते पीछो ये जेका भेण आई है शाहपुर चाकर खां पने आकल खां नंगर पारकर खां रते देरे खां इन जे पोयां फट फटे ते कामरेड वञे पियो नालो वरी कामरेड वञे पियो लाकेट लड़के पियो पाचा वॾा मुछूं फिरियूं पियूं आहिनि उपदाण में पिस्तौल लॻो पिया जे क़ौमी हक़नि लाइ इहो आहे जो जेका भेण असांजी पढ़ण आई आहे उन जे पोयां फट फटो खयो पियो वञे इहा क़ौमी हक़नि लाइ जदोजहद उस्ताद ते मोचड़े जो ज़ीपट VC का भतो या क़ौमी हक़नि लाइ जदोजहद पई थिए प्लाट ते कब्ज़ो रात जो रस्ते ते बीठा फटफटो फुरियो वञनि क़ौमी हक़नि लाइ जंग पई थिए उहा पर्ची बि कान्हे हिननि वटि फ़क़ति हिकिड़ी पर्ची आहे उहा पर्ची आहे पंहिंजी पार्टी अवामी तहरीक पंहिंजे सिंध ऐं साधन 5 करोड़ सिंधियुनि सां मोहब्बत ऐं वफ़ादारी जी पर्ची अमजद इस्लाम अमजद चयो आहे कोई जंजीर आहन की या चांदी की रिवायत की मोहब्बत तोड़ सकती है काब जंजीर हुजे वरेरनि जी लीगलनि जी पीपलनि जी दरगाहनि जी पीरनि जी मसीतुनि जी मुल्लनि जी दहशतगर्दनि जी बतेखोरनि जी कोई जंजीर आहन की या चांदी की रिवायत की मोहब्बत तोड़ सकती है यह ऐसी ढाल है जिस पर जमाने की किसी तलवार का लोहा नहीं चलता यह ऐसा शहर है जिसमें किसी आमिर किसी सुल्तान का सिक्का नहीं चलता यह जब चाहे किसी भी ख्वाब को ताबीर मिल जाए यह मोहब्बत यह जब चाहे किसी भी ख्वाब को ताबीर मिल जाए यह जब चाहे किसी भी ख्वाब को ताबीर मिल जाए बहुत देरी न रस्तों पे तुझे तकदीर मिल जाए मोहब्बत रोक सकती है समय की तेज धारा को जो वक्त जो वहकरो है मोहब्बत रोक सकती है समय की तेज धारा को किसी जलते शरारे को फना के इस्तारे को मोहब्बत रोक सकती है किसी गिरते सितारे को यह चिकना चूर आईने के रेजे जोड़ सकती है जिधर चाहे ये बागे मौसमों की मोड़ सकती है कोई जंजीर हो इसको मोहब्बत तोड़ सकती है बुधायो शहदादपुर जा साथियों भारो ऐं भेनरो ॿुधायो ऐं पंहिंजा हथ मथे खणी ॿुधायो त तव्हांजी मोहब्बत रोज़गार सां आहे या सिंध सां आहे तव्हांजी मोहब्बत पीपल्स पार्टी सां आहे या सिंध सां तव्हांजी मोहब्बत वज़ारत उज़्मा सां आहे या सिंध सां तव्हांजी मोहब्बत पैसे सां आहे या सिंध सां तव्हांजी मोहब्बत पीरनि सां आहे या सिंध सां जेकॾहिं तव्हांजी मोहब्बत सिंध सां आहे जेकॾहिं तव्हांजी मोहब्बत पंहिंजे वतन सां आहे जेकॾहिं तव्हांजी मोहब्बत पंहिंजे मज़लूम माण्हुनि सां आहे त पोइ यकीन ॼाणो उहा मोहब्बत तव्हांखे
मंजिल ते जरूर पहुंचाईंदी दुनिया जी का ताकत ताके रोके न सकंदी जेसन। साथियों, सिंधी नौजवान तहरीक जो पहिरियों इजलास